अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध न्यूज़ ऐं सलाम सिंध फेसबुक पेज ऐं असांजो यूट्यूब चैनल। अगरि तव्हां नवां आहियो त असांजो यूट्यूब चैनल ऐं असांजे पेजिस खे लाइक ऐं फॉलो सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। रोज़ जे बुनियाद ते असां इंटरव्यू वठंदा आहियूं। अॼु असां सां हिकु तमामु बहितरीनु शख़्सियत दोस्त असां सां गॾु आहिनि। साईं गुलाम अली लुंड साहब सिंध पब्लिक सर्विस में 17 ग्रेड जा ऑफिसर बणिजी चुका आहिनि। वधीक पाण ॿुधाईंदा त कहिड़े शोबे में जेको आहे न ऑफिसर थिया आहिनि ऐं हिननि जी तालीम किथे हिननि पिराई, सभु कुझु पाण ॿुधाईंदा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम तारिक भाई। ख़ैर बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। गुलाम अली साहब, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां कहिड़े शोबे में जेको आहे 17 ग्रेड जा ऑफिसर माशाल्लाह बणिजी वियो। तव्हां असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं उहो बि हिकिड़ो पसमंदा इलाइक़ो असांजो ज़िलो घोटकी कबैलाई झेड़ा। सो हिन हवाले सां थोरो ॿुधाइजो। साईं, मां ताज़ो 17 ग्रेड जी जेका जॉब आहे उहा वरिती आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू मेरिट जे बेसिस ते। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे लाइ हो त हू जेका आहे जेके शयूं मशहूरु आहिनि, बहरहाल अल्हम्दुलिल्लाह मूं मेरिट जे बुनियाद ते बिल्कुलु मेरिट हले थी। दोस्त असांजा महिनत कनि ऐं सिंधी अदब में ख़ासि तौर ते मुंहिंजी एमफिल बि सिंधी अदब ते आहे ऐं हाणे सब्जेक्ट स्पेशलिस्ट SS सिंधी जी जेका असांजी टेस्ट थी, जंहिंमें असां पास थियासीं ऐं उनखां बाद में सुठनि मार्कनि सां पास थियासीं। उनखां पोइ असांजा इंटरव्यूज़ थिया, जंहिंमें असां इंटरव्यू ॾिनोसीं ऐं बहितरीनु नमूने सां असांजो इंटरव्यू थियो। अल्हम्दुलिल्लाह असांजो 14 तारीख़ ते जेको आहे उहो रिज़ल्ट आयो, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह 25 नंबर ते ओवरऑल सिंध में मूं जेको आहे उहो क्वालिफाए कयो ऐं हींअर मां 17 ग्रेड जी जेका आहे नौकिरी जे ऑफिसर जी नौकिरी ते आहियां। अल्हम्दुलिल्लाह शुरू खां वठी करे मुंहिंजी इहा जदोजहद हुई, या कोशिशि हुई, हिकिड़ो मक़सदु फिट करे छॾियो हो। मूं हिकिड़ो मिशन ठाहे छॾियो त मां कंहिं बि सूरत में 17 ग्रेड जी जेका नौकिरी आहे ऑफिसरी आहे उहा हासिलु कंदुसि ऐं मूं उहा हासिलु कई। कहिड़े शोबे में साईं? तव्हां इहो असांखे न ॿुधायो त माना तव्हां कहिड़े शोबे में 17 ग्रेड जा ऑफिसर माशाल्लाह बणिजी वियो, कमीशन पास? उहो सब्जेक्ट स्पेशलिस्ट एजुकेशन डिपार्टमेंट में। जी जी, एजुकेशन डिपार्टमेंट में, तालीम खाते में 17 ग्रेड जा माना असां हाणे उस्ताद लॻंदासीं कंहिं बि सरकारी इदारे में। जेका आहे असांजी पोस्टिंग थींदी, पोस्टिंग जो मरहलो अञा रहियल आहे। जो जेके तरीक़ेकार आहिनि उहे थींदा ऐं उनखां बाद में ही न फ़क़ति हिकिड़ो टीचिंग फील्ड आहे, पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी ऑफिसरी जी पोस्ट बि आहे। उनखां सवाइ हिकिड़ो ख़ाल हुयो असांजे में जे अंदरि स्कूलनि जे अंदरि हायर सेकेंडरी असांजा जेके इदारा आहिनि, जेके असांजा कॉलेजिस आहिनि, उन्हनि में ख़ाल हुयो त हिकिड़ो अदब सां दिलचस्पी रखंदड़ माण्हू, हिकिड़ो जेको आहे लिटरेरी माण्हू उहो न हुयो। उस्ताद त खणी हुया, उहे बि महिनत कनि पिया पंहिंजी जॻह ते, उन्हनि खे शाबस आहे, पर हिकिड़ा लिटरेरी माण्हुनि जी खोट हुई ऐं मां इहो हर जॻह ते मूं खोट महसूसु कई, छो त असां पाण कॉलेजिस में पढ़िया आहियूं, स्कूलनि में पढ़िया आहियूं, इहा असां खोट महसूसु कईसीं। जंहिंजे करे मूं हिकिड़ो मिशन ठाहे छॾियो त मां कंहिं बि सूरत में इहा खोट ज़रूरु पूरी कंदुसि। खणी थोरो ई सही, पर असां हिकिड़ी विख वधाई आहे, हिकिड़ी विख वधाई आहे अॻिते माना इन्ही जी तरफ़। गुलाम अली साहब, तव्हां असांखे इहो न ॿुधायो त तव्हां घोटकी ज़िले जे कहिड़े शहर, पसमंदा इलाइक़ो उहो कहिड़ो आहे जिते तव्हां रहिश पज़ीर आहे, इहो बि थोरो साईं? यारो लुंड तव्हां खां ॿुधो कोन हूंदो। असांजो यारो लुंड हिकिड़ो क़बाइलियत सां वाॻियल हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे असांजो ज़िले घोटकी जो, जंहिंमें क़बाइलियत तमामु घणी आहे। उहे लुंड क़बीलो हुजे, पिताफ़ी हुजे, भोजदार क़बीलो हुजे, केतिरा ई असां वटि क़बीला आहिनि, जंहिंजे करे झेड़ा झटा इहे सभई शयूं मूं हिकिड़ो मिशन करे छॾियो त भली कुझु बि हुजे, मूंखे कमु करिणो आहे, वर्क करिणो आहे, मूंखे महिनत करणी आहे, जदोजहद करणी आहे। अल्हम्दुलिल्लाह 8वीं क्लास ताईं मां टॉपर हुयुसि। साईं कादी अकरम साहब जे स्कूल में उस्ताद बुखारी में, जितां मूं उस्ताद बुखारी ते इन्ही पस मंज़र में एमफिल कई ऐं मूंखे शौक़ु कयो नंढे लाइक़ुनि जो, ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे ख़ासि तौर ते त मां उस्ताद ते एमफिल करण वारो पहिरियों माण्हू। ऐं उनखां सवाइ जेको मूंखे ॿियो एज़ाज़ु इहो हासिलु आहे त पूरी लुंड कम्यूनिटी में पहिरियों 17 ग्रेड जी ऑफिसरी जी नौकिरी हासिलु कंदड़ जो मूंखे एज़ाज़ु हासिलु आहे। कोई बि असांजो कोन हुयो लुंड कम्यूनिटी में, कोई बि ऑफिसर कोन हुयो, कोई बि 17 स्केल में कोन हुयो। उहे खणी टाइम स्केल जा त असांजा काफ़ी सारा उस्ताद काफ़ी मुख़्तलिफ़ ॿिनि डिपार्टमेंट्स में हुया, पर एजुकेशन डिपार्टमेंट में डायरेक्ट कमीशन कंदड़ जेको कोई बि कोन हो, इहो एज़ाज़ मूंखे हासिलु आहे। उनखां अलावा पूरी लुंड कम्यूनिटी में, पूरी जेका असांजी लुंड कम्यूनिटी आहे, उन लुंड कम्यूनिटी में एमफिल कंदड़
पहिरियों मां फ़र्द आहियां। तमामु बहितरीन। गुलाम नबी साहिब, इहो बि असांखे ॿुधाइजो त सोशल मीडिया ते जेके ख़बरूं असां ॾिठियूंसीं पई, जीअं कमीशन तव्हां पास कयो, सिंध में ॿियनि बि शागिर्दनि जेके आहिनि दोस्तनि कमीशन पास कया कंहिं अलॻि अलॻि शोबनि में। सिंध पब्लिक सर्विस जे लाइ जेको आहे इहे सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि पियूं त हीअ जेके आहिनि पैसनि सां जेके आहिनि विकियूं वियूं आहिनि सभु पोस्टर्स जेके बि हुयूं, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? सर, इन हवाले सां जेको इदारो कमु कंदो आहे पंहिंजी जॻह ते, उनजे लाइ रूमर्स बि केतिरा ई फैलिबा आहिनि। अॻु में सिंध पब्लिक सर्विस कमीशन छा हुई उनजे बारे में मूंखे ॼाण न आहे, पर हाणे जीअं त मां हिकिड़ो पंहिंजे तजुर्बे मां तव्हांखे ॿुधायां थो, डिस्कस कयां थो। भाउ जेको महिनत करे थो उनखे पंहिंजो सिलो मिले थो, पोइ उनजो इंटरव्यू जो तरीक़ेकार बि थी सघे थो, या त असांजा काफ़ी सारा जेके नौजवान दोस्त आहिनि इंटरव्यू जे तरीक़ेकार खे कोन सम्झी सघिया आहिनि। ऐं मूं त तक़रीबन 100 खां वधीक जेके आहिनि उहे वीडियोज़ ॾिठा, ऐं असांजा जेके मुख़्तलिफ़ जेके असांजे कमीशन जा इंटरव्यूज़ हुआ उन्हनि जा असां मॉक इंटरव्यूज़ ॾिठासीं। ऐं उहे जेके सीनियर आहिनि असांजा दोस्त, उहे लाहौर खां वेंदे कराची ताईं जेके मुख़्तलिफ़ असांजो कमीशन ऑफिसर आहिनि, उहे मूं उन्हनि जा इंटरव्यूज़ ॾिठा त मूंखे हिकिड़ो सुठो तजुर्बो हासिलु थी वियो इन हवाले सां। बाक़ी ॿी जेका शइ हूंदी आहे उहा सब्जेक्ट मैटर नॉलेज हूंदी आहे ऐं कॉन्फिडेंस हूंदो आहे। इहे शयूं तव्हां वटि हुजनि, तव्हां वटि डिलीवरिंग हुजे, लेक्चर मेथड हुजे, त पोइ तव्हांजी नौकरी केरु नथो खसे सघे, भले छा बि थी पए। तमामु बहितरीन। घोटकी ज़िले ऐं पूरे सिंध लेवल ते तव्हां नौजवाननि खे आख़िर में छा मैसेज ॾींदो, जीअं तव्हां हिकिड़े पसमंदा इलाइक़े में रही करे तव्हां माशाल्लाह ऑफिसर बणिजी वियो, नौजवान लाइ तव्हांजो छा मैसेज? भाऊ, नौजवान लाइ मुंहिंजो इहो मैसेज आहे त पंहिंजे मिशन खे सेट कयो, पंहिंजो जेको मक़सदु आहे उनखे सेट कयो ऐं उनजे पुठियां मुसलसल लॻी पोइ हथु धोई। ठीकु आहे, मां हिकिड़ो इस्तलाह आहे त हथु धोई लॻी पवणु, त हथु धोई उनजे पुठियां लॻी पोइ, राति हुजे ॾींहुं हुजे, हर वक़्तु तव्हांजो उहो जेको मक़सदु आहे तव्हांजो महबूब आहे, उहो मक़सदु जेको आहे न उहो उनखे महबूब करे रखो। मतिलबु तव्हां महिनत कयो, तव्हां पंहिंजे मक़सद खे अचीव करे सघो था। बिल्कुलु अचीव करे सघो था। उनजे लाइ ॾींहुं राति उनजे लाइ सोचो त मूंखे हीअ शइ करिणो आहे ऐं जदोजहद कयो। ऐं पहिरें ई दफ़े सां इनशाला मुंहिंजो इहो यकीन आहे, मां यकीन सां चवां थो, जेको दोस्त महिनत कंदो, सिखंदो, ॾींहुं राति जेका आहे पंहिंजे किताबनि सां दिलचस्पी रखंदो, उहो इनशाला ज़रूरु जेको आहे हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हां कामयाबु थींदा। यकीनन कुझु न कुझु रुकावटूं ज़रूरु ईंदियूं, पर हिकु न हिकु ॾींहुं तव्हां ज़रूरु कामयाबु थींदो। साईं गुलाम अली गुल असांजो दोस्त, प्यारो दोस्त आहे, ऐं हिन जी कामयाबी रुगो हिन जी कामयाबी न आहे, असांजी पंहिंजी पूरी जेका सॼी संगत आहे, तक़रीबन 4-5 दोस्त जेके आहियूं असां ज़िले जे अंदरि, उन्हनि जी गॾियल कामयाबी आहे सम्झो। ऐं गुलाम अली सां गॾु असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि 17 ग्रेड में हाणे इन सां गॾु एसिस थियो आहे, साईं गुलाम रसूल खुआवर साहब, अमर खुआवर, तव्हां सुञाणींदा बि हुननि में। सो इन्हनि दोस्तनि जी कामयाबु थियण जी इंतिहाई घणी ख़ुशी थी आहे। अमर खुआवर जे हवाले सां ॻाल्हि कयां त उन खे त 4-5 दफ़ा माना इंटरव्यू में उहो रहिजी वियो, ऐं हाणे जॾहिं हिकु त एज बि उनजी जेकी आहे उहा माशाल्लाह आख़िरी स्टेज ते अची बीठी हुई। सो उनजी कामयाबी जी त असांखे तमामु घणी ख़ुशी आहे, पर गॾोगॾु हिन ग़ुलाम अली गुल जेको आहे असांजो दोस्त, नंढड़ी उमिरि में माना ईअं सम्झो त असां वटि हिते इन एज में तमामु घटि माण्हू सिलेक्ट थिया आहिनि एसिस तौरु या लेक्चरर तौरु। सो हिन जो कामयाबु थियणु असांजो कामयाबु थियणु आहे, ऐं साॻे तरीक़े सां असांखे ख़ुशी बि थी आहे। ख़ासि तौर ते एतमाद बि वधियो आहे SPSC में, उनजी मेरिट में, छो त असांजा ही दोस्त जेके आहिनि असांजा असां हिन सां गॾु गुज़ारियो आहे, असांखे ख़बर आहे थी कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। ॿियो त ही ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, ही न कुझु ॾियण वारा न कुझु वठण वारा। सो हिननि जी पंहिंजी महिनत आहे जेका जंहिं रंग लाथो आहे। बाक़ी ख़ुशी जे हवाले सां त बयानु करण खां ॿाहिरि आहे, त असां पाण गॾिजी महिनत कई हुई, पढ़ियासीं गॾु, ऐं इंटरव्यू में बि जी बि तयारी असां गॾु कई हुई, रिटन जी बि तयारी गॾु कई हुई तक़रीबन। सो साईं जूं माशाल्लाह रिटन में सुठियूं मार्कूं हुयूं, ऐं इंटरव्यू में बि माशाल्लाह सुठो साईं जेको आहे पाण मोखियो, इन करे साईं कामयाबु थी आयो आहे। सो इन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी आहे, असांजो दोस्त जेको आहे कामयाबु थी आयो आहे, छो त दोस्तनि जी मीरास हूंदा आहिनि। सो दोस्त कामयाबु थियो आहे, ग़ुलाम अली गुल कामयाबु थियो आहे, माना शाह मोहम्मद सुमरो कामयाबु थियो आहे, ऐं बाक़ी जेके ॿिया दोस्त कामयाबु थी आया आहिनि असां वटि आई थिंक 5 दोस्त ज़िले घोटकी में एसिस तौरु सिंधी सब्जेक्ट में
सिलेक्ट थिया आहिनि उन्हनि जी बि ॾाढी ख़ुशी आहे। पर ख़ासि तौर ते हीअ जेका असांजा पंहिंजा ॿ दोस्त आहिनि ग़ुलाम रसूल ख्वावर ऐं ग़ुलाम अली गुल, इन्हनि जी त कहिड़ी ॻाल्हि कजे, माना ख़ुशी जेकी आहे उहा लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। असांखे निहायती ॾाढी दिली ख़ुशी थी आहे जो असांजो दोस्त सीनियर आहे। असांजो वास्तो साईं गुल साहिब सां माना जेको आहे सो पुराणो वास्तो आहे। जॾहिं असां 7वीं क्लास में मां हुअसि तॾहिं जॾहिं मां सियासत जी शुरूआति कई हुई तॾहिं खां मुंहिंजो साईं सां वास्तो रहियो आहे। साईं असांजा सीनियर आहिनि, गाइडेंस असांखे ॾींदा रहिया सियासत जे हवाले सां। पोइ वक़्तनि ब वक़्तनि हालातनि असांखे मजबूर कयो, दोस्तनि खे मजबूर कयो, जंहिं सबबु असां सियासत छॾे करे अदब जी दुनिया ऐं सहाफ़त जी दुनिया वसायोसीं। बहरहाल असांखे ॾाढी दिली ख़ुशी थी आहे जो असांजो दोस्त जंहिंजी हमेशह इहा तमन्ना हूंदी हुई त कुझु थी ॾेखारण जो, कुझु नओं थी ॾेखारण जो, कुझु स्ट्रगल करण जो, जदोजहद करण जो, उनजी जेका दिली तमन्ना हुई जेका उहा अॼु पूरी थी आहे, जंहिं सबबु असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं। तमामु बहितरीनु। असां सां गॾु ग़ुलाम अली लुंड साहब असां सां गॾु हुया। माशाल्लाह हाणे जेके आहिनि 17 ग्रेड जा ऑफिसर बि बणिजी चुका आहिनि। ऐं अॼु जो इंटरव्यू तमामु बहितरीनु रहियो साईं ग़ुलाम अली साहब सां। इनशाला वरी कंहिं ॿिए दोस्त सां गॾु हूंदासीं, वरी कंहिं ॿिए टाइम। पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। ऐं असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। असांजो जेको पेज आहे सलाम सिंध, हिन खे बि लाइक फॉलो कंदा। ऐं असांजो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे बि वधि खां वधि सब्सक्राइब कंदा। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।